नासिम बिरासिटी में सकाफती दिहाड़े के सिलसिले में मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में फनकारन, अदीबन ऐं शाइरन वॾे अघ में शिरकत कई। वधीक तफ़सीलात ॾिसूं था राणा राशिद जी रिपोर्ट। सकाफती दिहाड़े के हवाले से बिरासिटी की एहतशाम शाह कॉलोनी में मच कचहरी कोठाई वई। ड्रामा डायरेक्टर जाहिद हुसैन सोलंकी की मेज़बानी हेठ थियल मच कचहरी में सहाफ़िन, शाइरन, सुगड़न और शहरिन शिरकत कई। मच कचहरी में सुगड़न डोर बेत और गुजारतू पेश कयूं और राग रंग की महफ़िल पिण मुनक़िद कई वई। मेज़बान पारा आयल मेहमानन के सिंधी खाधा खाराया वया। पुरानो रवाज आहे वो हूंदो मच कचहरी। हाणे त टेक्निकल दौर अची वियो आहे। पहिरियों जीअं टेम में बिजलियूं बि कोन हूंदियूं, पोइ ईअं मच ॿारींदा हुआसीं। अॼु उन्हनि जेके नओं नस्ल आहे उन्हनि खे ख़बर न आहे त मच कचहरी छा थींदी आहे। तइलीम पोइते थी वई आहे जो औरत खे आज़ादी नथा ॾियनि त उहो पंहिंजी तइलीम पिराए सघे। जेकॾहिं तइलीम सां थी तरक़ी थिए हूंदो जो होशियार अबो अमड़ ऐं उस्ताद बि कनि था पढ़ण वारे सां प्यार। जेको न तइलीम पिराए थींदो तयारु उहो सोभ माणींदो सहतो चए। ही जेके मच कचहरियूं आहिनि से त असांजे सिंध जी सकाफ़त आहे ऐं एतिरे त क़दुरु आहे जो इन मचनि ते सॼियूं रातिनि जूं वेही पिण जी पचार कंदा हुया सुगड़। असांजे लाइ बि इहा वॾी ख़ुशनसीबी जो असां सिंध वासियुनि खे इहो शऊर ज़रूरु आयो त असां पंहिंजी कल्चर डे माना सकाफ़त जो ॾिहाड़ो असां ज़रूरु मल्हायूं। ऐं असांजे सिंध टीवीअ जे तरफ़ां जेको उनवान ॾिनो आहे त औरत जी आज़ादी ऐं ख़ुशहाली सिंध जी, त इहा हक़ीक़त आहे त बाक़ी मुल्कनि जे अंदरि औरत खे इस्लाम बि चयो आहे त औरत खे मुकमल हक़ ऐं बराबरीअ जो हक़ ॾिनो वञे। तव्हां हिते मच कचहरी में आयलनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि छो त अहिड़नि सरगर्मियुनि सां जेका सकाफ़त आहे उहा उजागर रहे थी। कैमरा टीम सां गॾु राणा राशिद अली, सिंध टीवी न्यूज़, बिरासिटी।